अस्सलाम वालेकुम दोस्तों, एवॉर्ड कहानी सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियां। त यकीननि तव्हांखे इंतज़ारु हूंदो त अॼु सोराब सुमरो पंहिंजे कहिड़े एवॉर्ड जी बैकग्राउंड में जेका कहाणी आहे उहा ॿुधाईंदो। अॼु तव्हांखे मां ॿुधाईंदुसि लेडी डायना एवॉर्ड। पहिरियों दफ़ो तव्हां ॿुधो हूंदो, लेडी डायना एवॉर्ड बि थींदो आहे हिते सिंध में, बाक़ाइदा तव्हांखे ख़बर न आहे शायदि। मां तव्हांखे ॿुधायां थो, गुल हसन गुल साहब तव्हां सुञाणींदा हूंदो, ॾाढो सुठो सिंगर आहे ऐं असां हुनखे जदीद जलाल चवंदा आहियूं, छो जो हुन जलाल चांडिया गाना जेको आहे रीमिक्स कया आहिनि ॾाढा, ऐं तक़रीबन 80s खां वठी उहे ॻाईंदा अचनि पिया ऐं ॾाढा सुठा एक्टर बि आहिनि। फिल्मूं बि उन्हनि ॾाढियूं ठाहियूं आहिनि ऐं हाणे ॿुधो आहे त हैदराबाद में सिनेमा फिल्म इंडस्ट्री खे जीआरण जे लाइ हू फिल्मूं ठाहिनि था, पंहिंजे वसाहर कमु कनि पिया। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे जो सिनेमा खे ज़िंदा रखंदा था अचनि ऐं पंहिंजे फ़न जे ज़रिए पाण खे ज़िंदा रखंदा था अचनि। द प्रिंसेस ऑफ ह्यूमन हार्ट्स लेडी डायना एवॉर्ड 2011 में उन्हनि इहो एवॉर्ड शो करायो हुयो। द बर्थडे सेरेमनी ऑफ ग्रेट लेडी डायना। लेडी डायना जो तमामु डाई हार्ट फैन आहे गुल हसन गुल साहब न। उन्हनि जे नाले सां ई हुननि इहा वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन ठाही हिकिड़ी, जंहिंमें हू हर साल लेडी डायना जे बर्थडे वारे ॾींहुं एवॉर्ड शो रखंदा हुआ। ऐं हिन एवॉर्ड शो में न वञी सघियासीं असां पंहिंजी मसरूफ़ियतनि सबबु, त हुन असांखे एवॉर्ड ॾियारे मोकिलियो हिते कराची में। उन्हनि जी महिरबानी, इन वीडियो जे ज़रिए मां उन्हनि खे थैंक्स बि चवणु चाहींदुसि। 1 जुलाई 2011 ते ई थियो सिंध म्यूज़ियम में ऑडिटोरियम में हैदराबाद में एवॉर्ड शो थियो, जंहिंमें सोराब सुमरो बेस्ट कॉमेडियन जो एवॉर्ड ई मूंॾे मोकिलियो उन्हनि। ऐं ऑर्गेनाइज़र हुया हिननि जा वकील मंगरियो साहब, रमेश कुमार, मुस्कान अली, आमिर राहू, ऐं ऑर्गेनाइज़ड बाय चीफ पैट्रन जेके आहिनि उज़ैर सांगी साहब हुया हिन लेडी डायना एवॉर्ड शो जा। ऐं चेयरमैन जेके आहिनि गुल हसन गुल साहब, वन एंड ओनली लेडी डायना वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन हैदराबाद। लेडी डायना एवॉर्ड हिन जे पुठियां बि हिकिड़ी वॾी कहाणी आहे। गुल हसन गुल साहब पंहिंजे वसार प्रोग्राम शोज़ कंदा रहंदा आहिनि। असांखे बि हिन में इनवाइट कयो हुयो, पर असां न वञी सघियासीं, मसरूफ़ियतनि सबबु हिते थोरो बिज़ी हुयासीं रिकॉर्डिंग्स में, छो जो इहो 2010-11 इहो साल हुयो। आवाज़ टीवी नओं आयो हुयो 2009 में जीअं, त तमामु घणो कमु हुयो, असांखे हिते बिज़ी रहंदासीं घणा, इन करे एवॉर्ड शो में न वञी सघियासीं। ऐं पर गुल हसन गुल साहब इहो ॾियारे मोकिली आहे, उन्हनि जी महिरबानी आहे। ऐं अञा ताईं मुंहिंजे ख़्याल में कराईंदो ईंदो आहे हर साल ई लेडी डायना एवॉर्ड, ऐं उन्हनि खे यादि कंदो आहे, उन जी शख़्सियत ते ॻाल्हाईंदो। ज़ाहिर लेडी डायना हिकिड़ी इंटरनेशनल लेवल जी लेडी हुई ऐं ब्रिटिश जी जेका वॾो घराणो आहे, बादशाही घराणो, उन्हनि जी नुंहुं हुई प्रिंस चार्ल्स, तव्हां सुञाणींदा हूंदा, उन्हनि जी वाइफ हुई। हिननि ह्यूमन जे लाइ, ह्यूमन राइट्स जे लाइ ॾाढो घणो कमु कयो ऐं ग़रीब माण्हुनि जे लाइ तमामु घणो कमु कयो, फंड्स गॾु कंदी हुई। पोइ हिकिड़े एक्सीडेंट में उहा फोत थी वई। बहरहाल उहो छा किसो हुयो इहो तव्हां हुनखे ख़बर हूंदी, जेके माहिर आहिनि तजिया निगार जेके तहक़ीक़ कंदा आहिनि शइ ते। बहरहाल इहो हिकिड़ो वॾो लॉस हुयो इंसानियत जे लाइ, छो जो इंसानियत लाइ तमामु घणो कमु कयो लेडी डायना। इन जे करे ई ॾिसो, हाणे कॾहिं गुल हसन गुल जी मुलाक़ात न हूंदी ऐं यकीननि कॾहिं बि न मिलियो हूंदो हुन सां, पर हू हुनजो फ़ैन हुयो, हुनजे कम जो फ़ैन हुयो, जेको हू कमु कंदी हुई, सोशल कमु कंदी, जेको माण्हुनि जे लाइ, ग़रीबनि जे लाइ। हाणे बि जेको हिन में हिननि फ़ोटो लॻायो आहे, उन में हिकिड़ो ॿारु लेडी डायना खणी वेठी आहे नंढड़ो, ऐं उनखे शायदि कैंसर आहे, ऐं उन ॿार खे हुन खणी वेठी आहे। हुन खां हुन में नफ़रत नथी अचे, हालांकि लेडी डायना पाण एॾी सुहिणी ख़ूबसूरत ऐं राज घराणो जेके चऊं असां, माना वॾो हिकिड़ो रॉयल फैमिली आहे लंडन जी, उनजी नुंहुं, ऐं उहा ईअं ग़रीबनि में घुली मिली वेंदी हुई। सो इनखे ॾिसी गुल हसन गुल साहब मूंखे लॻे थो हिननि जो फ़ैन थी वियो, इंसानियत सां प्यारु ॾिसी करे लेडी डायना जो, ऐं उनजे नाले सां हुननि हिकिड़ो एवॉर्ड मनसूब करे छॾियो, त हर साल हुनजे नाले जो एवॉर्ड मुख़्तलिफ़ शख़्सियतनि खे ॾिना वेंदा। सो असांजो नालो बि हुयो, मूंखे बि हिननि ॾियारे मोकिलियो, अलीगुल मलाह खे बि। ऐं असां ॾाढो सुठो दोस्त आहे, जॾहिं बि मिलंदो आहे जिते बि चवंदो आहे ॾाढो सुठो कमु कयो था तव्हां। ऐं अञा ताईं हालांकि हुननि जी एज खणी न चइजे त खणी वॾी थी वई आहे, पर माशाल्लाह अञा ताईं बि स्पिरिट आहे हुननि में इहो जो कमु करण जो। अञा ताईं उहो गाना बि ठाहिनि था, डायरेक्टर बि आहिनि ॾाढा सुठा, ऐं सिंगर बि आहिनि, एक्टिंग बि कंदा आहिनि ॾाढी सुठी। तव्हां ॾिठो हूंदो उन्हनि खे, हिकिड़ी फिल्म उन्हनि ठाही गब्बर इन हैदराबाद शायदि, उन में उन्हनि कैरेक्टर कयो गब्बर जो, मंज़ूर सीताई साहब, ऐं हीअ हुनजा डायरेक्टर हुया, कैरेक्टर बि कयो हुयो को। सो गुल हसन गुल साहब हीअ एवॉर्ड शो करायो हो सिंध म्यूज़ियम में। इहा हुई एवॉर्ड जी पुठियां कहाणी। त एवॉर्ड शो ते असां न वञी सघिया हुआसीं, पर हुनजी इहा दोस्त जी महिरबानी जो असांखे एवॉर्ड हुननि ॾियारे मोकिलियो पोस्ट जे ज़रिए। ज़ाहिर आहे कंहिं एवॉर्ड शो में न बि वञी सघंदा आहियूं, पोइ हुन दोस्त इहो हालांकि न मोकिले हा, त असांखे त ख़बर न पवे हा त असांजो को एवॉर्ड हुयो हुते या न हुयो। पर हुननि ॾियारे मोकिलियो, हुननि चयो त तव्हांजो एवॉर्ड असां रखियो हुयो, तव्हां न अची सघिया मसरूफ़ियत सबबु, असां तव्हांखे ॾियारे मोकिलियो आहे। सो इहा हुई अॼु जी हिन एवॉर्ड कहाणी, हिन पुठियां एवॉर्ड कहिड़ी कहाणी मां तव्हांखे ॿुधाई। नेक्स्ट वरी हिकिड़े नए एवॉर्ड जी हिकिड़ी ॾाढी दिलचस्प कहाणी तव्हांखे मां ॿुधाईंदुसि,
उन में बि वॾो मज़ो थियो हुयो, असांजी होस्टिंग हुई उन अवॉर्ड शो में ऐं असांखे बि अवॉर्ड मिलियो हुयो अलीगुल मलाह खे मूंखे। हुनजी हिकिड़ी दिलचस्प कहाणी आहे, नेक्स्ट वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।